अस्सलाम वालेकुम आने तरीम राम मिराली तवानी सादा तन्नु शो जी राजो सा कैमरामैन जेको आहे सो शाहदोर अहमद आहे ऐं जी राजो सा मेहमान घर आहे सऊदी खां आयल दोस्त आहे जेको आहे सो लांडी जो वॾो माना हुते रही चुको आहे हंडी जो जेको आहे सो मानी वग़ैरह जे सिस्टम में हर शइ में ऐं तमामु ई मतिलबु पैसा घराए चुको आहे ऐं हींअर सऊदी खां वापसी मोटी आयो आहे हुन सां कचहरी कंदासीं ऐं हुन खां हाल पुछा कंदासीं त सऊदी जो माहौल कीअं आहे हुते तव्हां कीअं कमायो कीअं कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां ॿुधायो त कीअं सऊदी में कमायो कीअं? सर सऊदी में असां इहो बस्ते जो कमु कंदासीं कमर वग़ैरह इन जो। अच्छा कीअं कमु हूंदो आहे तव्हां ॿुधायो वज़ाहत कयो त कीअं कमु हूंदो आहे सुठो सफ़ाई वारो हूंदो आहे कीअं हूंदो आहे कीअं? बिल्कुलु सर तमर जो आहे जेको आहे सो कमु हूंदो आहे जंहिंखे असां सिंधी में ॾोका चवंदा आहियूं। अच्छा तव्हां घणा कमाए चुका आहियो पाकिस्तानी हिन टाइम मतिलबु लख? तक़रीबन सर 30-40 लख। अच्छा तव्हां 30-40 लख केतिरनि महीननि में कमाए चुका आहियो सालनि में? सर असां तक़रीबन 30 लख 2 सालनि में कमाया। अच्छा तव्हां वटि जेको आहे सो ज़्यादा कमु हूंदो? हाँ सर कमु ज़्यादा हूंदो ॾींहं में तक़रीबन 200 रियाल या 150 रियाल खणी ईंदासीं। अच्छा तव्हां सफ़ाई वारो सफ़ा कमु कंदा आहियो को अहिड़ो को गंदो कमु बि चवंदा आहिनि हुते जीअं सफ़ा किन किचिरे जो हूंदो आहे वॉशरूम वग़ैरह या कुझु रूम वग़ैरह सफ़ा कराईंदा आहिनि? न इहो कमु बिल्कुलु न कंदा आहियूं असांखे पंहिंजे एगा में हूंदो आहे। हाणे छुटी ते आया साईं 6 महीना पाकिस्तान में हिते ऐश वग़ैरह कंदासीं घुमंदासीं फिरंदासीं। अच्छा हाणे मतिलबु तव्हांजा फ़ीसा बिल्कुलु भरियल आहिनि? हाँ माशाअल्लाह अल्लाह जो राम आहे पैसो गंज। अच्छा तव्हां अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। अस्सलाम वालेकुम सलाम। केरा केरा सऊदी खां आयल आहे जेको आहे सो 3 लख चए थो 2 सालनि में कमाए चुको आहियां। सुञाणिया तो सही सुञाणिया तो पोइ तव्हां छा लाइ पिया कयो? हे लांडी में असांखे लेखी दो न हुयो वरी 30 लख कमाईंदो मोतबा। अच्छा तव्हां त लांडी में पकड़जी आयो आहे एगा मौका ते त पकड़जी आयो आहे हुते छा हिनखे कमु कहिड़ो हुयो ख़बर अथव तव्हांखे? जी रेडियूं हलाईंदो हुयो हुते। अच्छा हिते वरी चए थो त वॾा तमामु सुठा माना साईं इहो जेको रेड़ी वारो कमु आहे न इहो ई त हुते आहे न बाक़ाइदा एसी लॻी पयूं हुते फाकिया में कमु कंदा आहियूं। ॿाहिरि होॾे जबल ॻोल्हंदा हुते कमु कंदो वरी रेडियूं कंदे मुड़ुस ॾिस हिते कूड़ हणे थो अची साईं जो अॻो ॻाल्हाइण जो तरीक़ो ॻाल्हाइण जो तरीक़ो ई न जल्ला आहे। तो सुर थोरो तेज़ सर्रा ॻाल्हाए जेको आहे आवाज़ असांजी कैमरा में बि पुॼे वञे। हे साईं हुते कमु रेड़ी वारो सॼे ॾींहं में पघर वांदो कमु कंदो वरी हे सुठो कमु कंदो। अंत मजनू ला यल्ला रो सुर छा चए थो बंदो? यल्ला रोसरा वल्ला मुबाल बनी वल्ला अच्छा हाँ वल्ला मुबाल बनी हे मोबाइल चोरी कई था सही उते अरबन जी उते अरबन जी चोरी कंदा सही मां पाण ॾिठो इनके अखियुनि सां। अंत मुख माफी यल्ला रो सुर बर सुर्रा बर्रा कपड़ा खरा हे मदा मार खरा कपड़ा खरा हे भी उते चोरी कंदा हुया अरबन जा उते सटींदा हुया न हे कंबल बागी ते केड़ा मोकलींदा आहिनि उते अरबन जो थोड़ो चुटो ख़राब थींदो आहे कंबलनि खे लॻंदो आहे ॿाहिरि खां हंगदो आहे उहे सटींदा आहिनि त हे असांजा पाकिस्तानी हेॾे खणी ईंदा आहिनि वरी उते वरी हिते मोकिले चवंदा आहिनि त असां उते ख़रीद करे मोकिलियो। ला ला वरी उते लफ़्ज़ सिखंदा आहिनि अरबी जा हिते ईंदा आहिनि त ला हाजी उते ॾींहं टटे में तड़ कंदा आहिनि। ला खले हाँ तड़ कंदा आहिनि तड़ किथे कंदा आहिनि तड़ भी जबलनि में सही मथे वरी हे वाशरूमनि में रहंदो हे गाम हे पकड़जी आयो आहे सुञो कुझु बि न कमाए हाणे कर्ज़ा ई आहे। अच्छा पोइ ही चए थो 30 लख कूड़ हणे थो सही कूड़ हणे थो हाणे कमु आहे ई न हुते साईं माशाअल्लाह अल्लाह जो रंग आसान ते इहो मालिक जो कमायो आहे वॾो पैसो कमाए हिनखे छा हे वल्ला बनी कोने बनी वल्ला बनी हिते तव्हांजी घणी बनी आहे हिते तकरीबन? ज़मीन सर न वरती आहे असां पाण पैसो जाम आहे बस इहो ॾिसो न सही कूड़ हणे थो न हाणे कूड़ हणे थो ज़मीन बि न अथव हे ठग कूड़ा उते चोरी कया त उहे बि चोरी कया था पैसा साईं उते महीने में 100 रुपयो ई न कमाईंदो खावण जा पैसा आहिनि ऊंधो पियो हूंदो लांडी त हाणे वरी मगी करे असां उतो असां साल में 2 लख कमायासीं न तव्हां साल में 2 लख चोरी न कई से न पंहिंजो हक़ इलाज जेको 10 मिलता 50 मिलतो हुयो वो वठी कॾहिं चोरी करे ॾिठो भाॼी वग़ैरह खाईंदा वो हक़ लाल लिखंदा
न बाक़ी असां न। हराम जी खाईंदा हुआसीं। ए असां चोरी उते कराई तो लांडी जो वॾो हिनखे कयोसीं न पोइ बस हुनखे असां चए साईं इज़त उहे वारा निमाज़ ते हिनखे वञनि पोयो ॻाल्हाइण जो तरीक़ो न असां आहे। सही पोइ बस पोयो भाॼियूं खणी बस जबल ते अची चोरी न चोरी जूं खाईंदा हुआसीं असां चोरी पाण कंदा ई न हुआसीं। तव्हां करे मतलब भाॼी चोरी न कई आहे? साईं असां हाणे लांडी जा वॾा हुआसीं, कमकार बि हेठि छोकिरा कंदा हुआ। सही असां त कॾहिं हाणे वॾा मजबूरी में हुआसीं। पाण में वेंदो हो चोरी करण सही मोकिलींदा हुआसीं पुछा न, पिया न, कयो। जबल में असां कीअं मोही राणी रखी कान्हे विया। तव्हांजो? राणी कहाणी सही पंहिंजी हिकिड़ी लांडी हूंदी आहे ऐं पंहिंजे संगत वारा हूंदा आहियूं 10-15 मानी हर शइ माना अटो मथो वठी ईंदा आहियूं हेठो कटो करे पोइ उते पाण में वारे ते करे मानी पचाईंदा हूअं आहियूं ॿुधायो तुंहिंजी ज़िंदगी तमामु ज़लील पाई आहे या सुख आहे हीअं ॿुधायो? वॾी सही दलील पाई आहे उहो हिते जेको माना ग़रीब रहे थो न उते त अञा तंगी आहे सही जबल ते ॾाढो तंगी आहे मिसाल तौर मतलब हिते पर ग़रीब- इहा ॻाल्हि करे सघूं था त उते नबी साईं जो रोज़ो आहे हरम पाक आहे मदीनो आहे उते असांखे वञूं था उते असांखे सुकून मिले थो तमामु भलो मुल्क आहे पर असां जेको जबल ते रहूं था उते इहो सुठो न आहे माहौल साईं अच्छा हूअं मतिलबु चवंदा त माना जेकर हिते पाकिस्तान में जीअं आम ग़रीब माण्हू जेके झोपड़ी में रहंदा हुआ जी जी जीअं ॾींहं ततनि में पाणी मींहंनि में हर शइ में माना रहनि था त उते बि माना अहिड़े सिस्टम में तव्हां उते रहंदा आहियो जबल ते? उते उनखां बि बदतर अच्छा जी हाँ, गंदे तरीक़े सां तमामु उते गंदे रहंदा तरीक़े आहियो। ॻाल्हाइण जी। जो ढंग अच्छा। बि नथी सफ़ा बदतर बाक़ाइदा पंहिंजूं लांडियूं लॻी पयूं हूंदियूं कूड़ मज़े सां हणे वेठा थो हे हूंदा कूड़ हणे थो सही कूड़ अदब हणे थो नथी अदब सऊदी नथी हलंदे न हुते कपिड़ा धोई अथई। अरे न अहिड़ो न ॾिसी। अहिड़ो न जेको आहे कूड़ न आहे न कूड़ न आहे न वे आहे हिते न न वेहो वे आहे वेहो हिते वे वे ॾिसी के वे आहे हिते वे वे अंतला भीतर जला वेलिया ए जूतो खने इहो छा आहे? अंतली वेलिया सलपला सम्झायो न मूंखे। ए अरबियन अरबियन सुरा सुररा अंत बर्राई खोपड़ी खसा अंत आखी में बई बिल्ली में छलका इहो छा आहे? ए अखी बई कढा वल्ला दंदा भी विचो खला मना भञा इहो ई। अरबी से किलो उर्दे तव्हां मतलब 2 साल रही चुका हो जी मतलब चओ था। बर्रा अंत तव्हां बचनो कीअं मुख पकड़ी माफ़ी ला कल में पकड़ जी की वाद सही हाँ। कम कहीं पे हेड बस हितो सिपाही वरतो जी खई वयो खंबियूं असा सुकड़ा मुर्द काडे छडायो ने जवान मुर्सन को चयो से अंत वल्ला गरीब बच्चा छरवेसा कलिया बलिया माफी जुजा सही चंपारी ने बा गिटे वाला खई वयो गीली जेल में है अच्छा तव्हां जो मतलब राम न कयो न कहे राम यानी यानी के की ए भी जलील मांगे पकड़ जी थी आई वर एगा मन तो एगा मन तो हेगा मुआ पे छोटी दा कूड़ने तो हिन लोके के छा खबर कूड़ने तो लुसी कूड़ने तो इते जेड़े मुल्क में रहवा है तो तो कूड़ने तो कोन ही हैं धिको दे तो दिसो वे इधर सा वे वल्ला अंत साडंग एंड अडा दलिया माफी हाणे जेकॾहिं हे जेको आहे हिते बनियुनि वग़ैरह जो कमु कंदो न वे हाणे ॿुधाए दस चङी तरह ॿुधा हेॾे हेॾे जी। हाणे जीअं त बनियुनि वग़ैरह जो कमु ईअं न कंदो छा चवंदो आहे हे चवंदो आहे त मां 2 लख कमायो आ मां छांजे बने जो कम कंदो हे चरियो ए लोड़ी लोगे या तो पैसा खत्म थिया त बूट पॉलिश कंदो जो था पैसो आ हाणे शहर में असांजे कनकोट में हेड़ो मोबाइल अती हेड़ो ॾिसा मोबाइल से हाणे छोकरो खणी वञे ॾेखारियां आईफोन खणी आड़े राशिद कार्य आईफोन हिनी लोगे आ तो हो जुदा हो आईफोन वल्ला बाबा आईफोन आहिनि न तव्हां आईफोन आहे हिकिड़ी हरिया हे 3 कैमरा वारी वियो वियो तव्हां ए वल्ला हिंदी बि शायदि ए कैमरा ॾिसो अल्लाह हे बटन वारी हे पेट्रोल वारी आहे इनखे कहिड़ी खबर ई तारी सूरत वीको हे वीको काथों जी आहे हे मोबाइल का अमीर का जी आहे सही हे पाकिस्तानी बस सऊदी आ हे मां छा कंदो हेड़ी त मां हलाई तो न आहियां इस्तेमाल न आहियां कंदो हलाण भी नहीं इस्तेमाल न करण बि आहे हलाण भी करण नहीं काथे ईंदी आहे सही हे असां पाण बस राब्तो कंदा हे हलाण भी नहीं हल लोग हल हाणे हे मां छा अदब कंदो बि कटे नथी। जेकॾहिं का ॻाल्हि कयूं त मतिलबु उतां जी जेको आहे कमाए मोकिलींदा पैसा या जी। हिते कमु अहिड़ो तमामु गंदो आहे त हिते अचनि था वरी टेड़ ॾेखारीनि था असां हिते जेको आहे सुख में रहियासीं फलाण कुछ भी ना सही कुछ भी ना आहे उते सवा ज़लील पाई अथनि जबल ते सही हिते अची कूड़ ॻाल्हाईंदा सही हाजी हेड़ा। हाजी न हिकिड़ो इहा बि ॻाल्हि ॿुधी आहे अधो कमाए अधो हिते वॾो ऐशन में हा इहो आहे सही अच्छा वॾो भाउ कमाए नंढो हेॾे या नंढो वॾो नंढो होॾे त वॾो हिते आइशन में अच्छा बस ईअं पोयों माना जेको ठाहिण वारो न आहे सही हिननि जो बि ठाहिण वारो न आहे पोइ हे ईअं लोगो अथव लूसी सही अदब सां लोगो अथव ईअं ख़तमु करे हिनखे घणो करे चवंदा आहिनि सऊदी जेका बि कमाया आहिनि घणे करे बचाए न सघंदा आहिनि न सही साॻियो अची हिते दुकाननि ते मिस्तर पाई हेॾे होॾे मज़दूरी कंदा आहिनि
सागो मने वो ही गाल सागी साईं ना बाक़ाइदा बस गाल कटे हिननि जो सके दिल- टाइम ना है मूड बस हिननि वटि साईं उहो दिलेरी कोन्हे ही कम करे कोन गाल सघंदा के आहिनि। हिन जी गालन में थोड़ो दम लगे तो जेको आ सो गाल करे तो ता सऊदी वारा ता हा छा सऊदी वारा छा कमाए ता अचूं था कमाए अचो ता हा अचूं था तेरे केड़े हिसाब ता देखा तेरे जे हिसाब सां ॾेखारियूं था पंहिंजो पैसो कमाए कमायो आहे बैंक में पैसा पिया आहिनि छा इनमें का शक थोड़े साईं कूड़ न ॻाल्हाए त साईं जो अगरि कूड़ न ॻाल्हाए चओ त घोटो ॾियां चओ चओ सच बुधाई दो अगरि चओ घोटो ॾेई ॾेखारियां मारे ॾेखारियां सच बुधाई दो छोरो पर मारे ॾेखारियां हे भाई साला या तो मारण दा आंदो आ हे पंहिंजो हथ कढ ॿुधाए पंहिंजो थी ॿुधाए शो में ॿुधाए शो में विड़बो आ बुधायो ॿुधाए बुधायो छा ॿुधायां तव्हां पैसा आहिनि न रियल में बुधायो रियल में पैसो आहे बुधायो न त मारी दो ई गाल सिधी सुठो दे बीठो तो सही चओ न चओ न, ना मनी दो हिकिड़ो मिंट अंतलिया मनी चसा टोला ई छा वल्ला गिचिया मरगा मना यल्ला वेल्ली मना मना हिसाब न कंदो हिके पल में हिनखे मारे ॾेखारी दो अच्छा हाँ। हीरो चओ सारे मने बुधायो जेको आहे सो तव्हां हे मुंहिंजी मोबाइल जो असर करे छॾियो ॿुधाए टाइम ना आहे बुधायो न त मोबाइल जो ई असर थियो त न बुधायो जेको आहे सो ॿुधाए वे मुंहिंजो अदब कयो बुधायो अदब ॿुधायो जीअं त तव्हां ॾिठो जेको आहे सऊदी वारनि जा हाल इहे पाण में मतिलबु विड़ंदा पिया हुते जेको आहे सो अहिड़ो को आड़ वग़ैरह हूंदो आहे न भाउ जो हूंदो आहे जीअं इन तरीक़े सां विड़ी रहिया आहिनि हू चए थो 3 लाख कमाया हू चए थो न कमाए आयो आहे त ॾिसंदा रहो असांजो त तंगु शो ऐं लाइक ऐं शेयर कयो वीडियो खे ऐं असांखे राय ॾियो त कहिड़े तरीक़े जा वीडियो रिकॉर्ड कयूं अल्लाह हाफ़िज़।